हैदराबाद में पीरसन पारा मार्केट पुलिस एहलकारनि ते 40 लख जो सामान खणण जो इल्ज़ाम लगायो आहे। हैदराबाद में पीरसन पारा मार्केट पुलिस जे एहलकारनि ते 40 लख जो सामान खणण जो इल्ज़ाम लगायो आहे। पीरसन दुकानदार मोहम्मद सईद इल्ज़ाम हयो आहे त मार्केट पुलिस एहलकार दानिश कासकेली ऐं रज़ा दुकान ते काह करे सामान खयो। मोहम्मद सईद चयो त पुलिस 40 लख रुपयनि जी मालियत जो क़ीमती सामान खणी ॿिनि पुटनि खे चालान करे छॾियो आहे। अवां खे ख़बर ॾियूं पिया हैदराबाद मां पीरसन पारा मार्केट पुलिस एहलकारनि ते 40 लख जो सामान खणण जो इल्ज़ाम लगायो आहे। पीरसन दुकानदार मोहम्मद सईद इल्ज़ाम हुयो त मार्केट पुलिस एहलकार दानिश कासकेली ऐं रज़ा दुकान ते काह करे सामान खयो। मोहम्मद सईद चयो त पुलिस 40 लख रुपयनि जी मालियत जो क़ीमती सामान खणी ॿिनि पुटनि खे चालान करे छॾियो। हैदराबाद में पीरसन पारा मार्केट पुलिस एहलकारनि ते 40 लख जो सामान खणण जो इल्ज़ाम लगायो आहे। पीरसन दुकानदार मोहम्मद सईद इल्ज़ाम हुयो त मार्केट पुलिस एहलकार दानिश कासकेली ऐं रज़ा दुकान ते काह करे सामान खयो। मोहम्मद सईद चयो त पुलिस 40 लख रुपयनि जी मालियत जो क़ीमती सामान खणी ॿिनि पुटनि खे चालान करे छॾियो। अवां खे ख़बर ॾियूं पिया हैदराबाद में पीरसन पारा मार्केट पुलिस एहलकारनि ते 40 लख जो सामान खणण जो इल्ज़ाम लगायो आहे। तफ़सील मालूम कंदासीं ब्यूरो चीफ हैदराबाद ज़फ़र हकड़ो खां। जी ज़फ़र आगाह कजो। जी बिल्कुल हैदराबाद में एक पीरसन शख्स आहे उन मार्केट पुलिस मथां जेको आहे 40 लख रुपए जे मालियत जो सामान खणण जो इल्ज़ाम हयो आहे। सिटी थाणे जी हद में रहंदड़ पीरसन मोहम्मद सईद आहे। उन इल्ज़ाम हयो आहे त मार्केट पुलिस कुझु एहलकार आहिनि जिन में दानिश कासकेली रज़ा ऐं ॿिया जेके आहिनि जवाज़ ॼाणा जेको आहे हुनजे दुकान ते काह कई ऐं पीरसन शख़्स बि चवणो आहे त हुनजे दुकान में पयल जेको 40 लख रुपयनि जी मालियत जो क़ीमती सामान हुयो उहो जेको आहे सो ॿिनि टिनि केसनि में चालान करे छॾियो आहे। जंहिंखां पोइ हुन जेको आहे सो वस वारनि खे अपील कई आहे ऐं हुनजी सोशल मीडिया ते बि जेको आहे सो वीडियो वायरल थी आहे त हुनखे जेको बेगुनाह हुनजो चालान थियल सामान आहे उहो खेसि कब्ज़े मां छॾाए वापसि ॾियारियो वञे। उन्हनि त FIR में जेको आहे सो सामान खे प्रॉपर्टी तौर ते ॾेखारियो आहे। पीरसन मोहम्मद सईद SSP हैदराबाद DIG हैदराबाद खां घुर कई आहे त हुन सां इहो जेको हुनजो सामान चालान कयो आहे जेको हुन पैसनि ते वरितो हुयो मुख़्तलिफ़ माण्हुनि खां जेको ठेलनि जी सूरत में शहर मां रेड़नि ते हुन जा ई माण्हू वठी अची हुनखे ॾींदा उहो हुनखे बेगुनाह करे हुनखे जेको आहे सो चालान कयो त खेसि वापसि ॾियारियो वञे। जी महिरबानी वाजी ज़फ़र आगाह करण लाइ।